आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट वज़ीर आज़म फादर सरदार तनवीर इलियास के तौहीनी अदालत केस में नाअहल करार ॾींदे उहिदे तां हटाए छॾियो। इलेक्शन कमीशन खे आज़ाद कश्मीर जे नई वज़ीर आज़म लाइ चूंड कराइण जो हुकुम। अदालत तौहीनी अदालत केस में सरदार तनवीर इलियास के अदालती वक़्त जे ख़ात्मे ताईं जी सज़ा ॿुधाईंदे नाअहल करार ॾींदे असेंबलीअ जी रुकनियत भी ख़त्म करे छॾी। नए वज़ीर आज़म जी चूंड लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। सुप्रीम कोर्ट भी तनवीर इलियास के नोटिस जारी करे छॾिया। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि बावजूद इलेक्शन कमीशन के पंजाब जी चूंडुनि लाइ फंड जारी न करे सघिया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के आगाही ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन चयो आहे त हुकूमत खां 21 अरब रुपया अञा ताईं नाहिनि मिलिया। पंजाब में चूंडुनि लाइ 3 लख अहलकारनि जी खोट आहे। पाबंदी मढ़ियल टीटीपी पाकिस्तान ते हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे रही आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इस्लामाबाद जा काबिल में हुक्मरान तालिबान सां बहितर लाॻापा आहिनि। अफ़गान तालिबान पाबंदी मढ़ियल टीटीपीअ खे रोकण में नाकाम पिया आहिनि। टीटीपी कैफ़ियत ते अफ़गानिस्तान मां हमला करे रही आहे। गडियल पार्लियामेंट पारां मंज़ूर कयल सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट अदालत में चैलेंज। मियां मोहम्मद हुसैन एडवोकेट एक्ट के सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो। दरख़्वास्त में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट के गैर आईनी करार ॾेई रद्द करण जी सज़ा कई हुई। इस्लामाबाद की मकामी अदालत में दोशाखाना केस जल्द ॿुधण वारी इलेक्शन कमीशन की दरख़्वास्त रद्द करे छॾी। तहरीक इंसाफ़ के चेयरमैन इमरान खान तरफ़ां वकील ख्वाजा हारिस पेश थियो। अदालत वकीलन जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त ख़ारिज कई। दोशाखाना केस की ॿुधणी 29 अप्रैल ते थींदी। पीटीआई वज़ीर आज़म शहबाज शरीफ का मुस्तीफ़ा थियण जो मुतालबो कंदे आम चूंडूं कराइण जी घुर करे छॾी। फवाद चौधरी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे रद्दीअ जे टोकरीअ में उछलायो वियो आहे। शहबाज शरीफ कुझु ॾींहं जो महिमान आहे। पंजाब पुलिस पीटीआई कारकुननि खे खंभे गुम करे रही आहे। पाकिस्तान पारां वलल कश्मीर में भारत पारां G20 जो इजलास रखण ते सख़्त नाराज़गी जो इज़हार। परॾेही खाते चयो आहे त भारत वलल कश्मीर में G20 जो इजलास करण जी रिताबंदी करे रहियो आहे, जेको गैर आईनी ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर ख़िलाफ़ आहे। भारत जी गैर क़ानूनी क़दमनि सां कब्ज़े नथो करे सघे। सदर आरिफ अलवी सिंध हाई कोर्ट लाइ 6 एडिशनल जजिस जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। अमजद अली बोयो, मोहम्मद अब्दुर्रहमान ऐं खादिम हुसैन सुमरो जे 1 साल लाइ एडिशनल जज तौर मुक़रर। अरबाब अली हकड़ो, जवाद अकबर सरवाना ऐं सना अकरम इनास भी 1 साल लाइ एडिशनल जज थी वई। सदर वज़ीर आज़म जी एडवाइस ते मंज़ूरी ॾिनी आहे। वॾी सदारत हेठि गंबट खे हेल्थ सिटी जो दर्जो ॾियण बाबति इजलास सिहत वारे वज़ीर डॉक्टर असरा पेचू ऐं ॿिया शरीक। मुराद अली शाह चयो आहे त गेम्स जी बहितर कारकर्दगी सबब इलाज लाइ मरीज़नि जी रश आहे। चाहियूं था त सिहत बाबति वधीक सहूलतूं गंबट में फ़राहम कयूं वञनि। गंबट में बोन मेरो ट्रांसप्लांट, फैमिली क्लिनिक, पॉली क्लिनिक, कम्युनिटी अस्पताल क़ाइमु कई वेंदी। गंबट में बायोमेडिकल इंजीनियरिंग कॉलेज भी क़ाइमु कंदासीं। बदमनी में को सरदार मुलविस हूंदो त कार्रवाई थींदी। अदालतुनि खां मथां क़त्लनि जे हक़ में न आया। आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त प्रोफेसर अजमल सावंत जी क़त्ल में मुलविस 8 जवाबदारनि ते केस दाख़िल थियल आहिनि। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो चौकियूं क़ाइमु थियण सां ॾोहारनि जी चुरपुर महदूद थी वेंदी। धाड़ियल माण्हुनि खे अगवा करे तशदुद निशानो बणाइनि था ऐं संदन वीडियो ठाहे सोशल मीडिया ते अपलोड कनि था। आईजी सिंध घोटकी जे कचे में ठहंदड़ पुलिस पिकेट्स जो दौरो कयो, ब्रीफिंग भी वरिती। बलोचिस्तान के कुचलाक वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 4 अहलकार शहीद, 1 ॾोहारी मारिजी वियो। पुलिस चयो आहे त ॾोहारनि जी इतलात 1 घर मथां छापो हयो वियो त जवाबदारनि फायरिंग कई। फायरिंग में 4 अहलकार शहीद थिया, 1 ॾोहारी मारिजी वियो।
सिंध गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराइण जे वारे केस में चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे नोटिस जारी करे छॾिया। ज़रूर सेक्रेटरी एडिशनल अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे नोटिस जारी। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खां जवाब तलब। कानून लाॻू कंदड़ इदारनि खे गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम। कश्मीर में कबीलाई तकरार सां क़त्ल थियल IBS अखर जे प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल 7 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थिया। जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि जो एहतजाज। कंदकोट, पनवाकिल ऐं ॿियनि शहरनि में बि सियासी समाजी तंज़ीमुनि मुज़ाहिरा कया। कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी घुर। फैज़गंज वासी जवान उत्तर बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। फौजी जवान रियाज़ हुसैन दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी। वारसनि खे इतला ॾिनो वियो। इस्लाम कोर्ट में थरकोल ब्लॉक 1 जे इंतजामिया जी मुबैना ज़ातुनि ख़िलाफ़ पोरियतनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण जो मुतालबो। गंबट में बोर्ड मुतासिरनि जा घर ॿीहर सर्वे कंदड़ रेवेन्यू अमलदारनि पारां मुतासिरनि खां पैसा वठण जो इंकशाफ। रेवेन्यू अमलदारनि पारां बोर्ड मुतासिरनि खां पैसा वठण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में रेवेन्यू अमलदार मुतासिरनि खां घर सर्वे करण जे नाले ते फी घर जा 500 रुपया वठंदे नज़र अचनि था। मुतासिरनि पारां कार्रवाई जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। मौसम खुशगवार थी वई। गंबट, नौशरो फिरोज़, खैरपुर, पीर जो ॻोठ, कंडियारो, पनवाकिल, सोबदरो, ड्रिमहरशाह ऐं मुंज दड़ो में बरसात पई। सन में तेज़ बरसात सबबि कणिक जी देरनि खे नुक़सान। बिजली बंदि थी वई।